बुकेरा शरीफ ॻोठ मूसा ख़ान पिताफी जे रहवासियुनि जो प्रेस क्लब अॻियां एतिराजी मुज़ाहिरो ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मोहम्मद हनीफ सोलंकी, ग़ुलाम नबी सोलंकी, मिसमात फरज़ाना, मिसमात नज़ीरा, मिसमात रास्ती सोलंकी दाहींदे चयो आहे त बुकेरा शरीफ थाणे जो SHO ऐं वॾे मुंशी पारां राति ॾींहुं उंदाही में ॻोठ मूसे ख़ान पिताफी में असांजे घरनि में बिला जवाज़ चढ़ाई करे असांजे ॿारनि औरतुनि ऐं मर्दनि ते सख़्त तशदुद करण बाद घर में पयल सोना ज़ेवर 6000 कैश खणी विया ऐं मूंखे मोहम्मद हनीफ सोलंकी ऐं मुंहिंजे भाउ अज़ीम सोलंकी खे बिला जवाज़ खंबे गुम करण बाद हिकु राति थाणे खां ॿाहिरि ख़ुफ़िया जाइ ते रखी सख़्त तशदुद करे चांहि में नशेआवर गोरियूं ॾेई छॾियूं। मुबैना मारण जी कोशिश कई ऐं जंहिं बाद बुकेरा शरीफ पुलिस जे एहलकार पारां मूंखे एमरजेंसी हालत में सिविल अस्पताल टंडो अलहयात जे एमरजेंसी वार्ड में छॾे फरार थी विया हुआ। जंहिंखां पोइ मुंहिंजे अज़ीज़नि खे इतलाउ ॾिनो वियो। उन्हनि पहुची प्राइवेट अस्पताल में इलाज करायो जॾहिं त मुंहिंजे भाउ अज़ीम सोलंकी ते हथ ठोकियो केस दाख़िल करे ख़बर नाहे किथे छॾियो वियो आहे। असां ज़िले जे सभिनी थाणनि ऐं मीरपुर ख़ासि जेल ते पिणु वियासीं, किथां बि मुंहिंजे भाउ जो पतो नाहे पइजी सघियो। असां SSP टंडो अलहयात ऐं वसवारनि खां मुतालबो था करियूं त असांजे नौजवान अज़ीम सोलंकी खे ज़ाहिर करे कूड़ो केस ख़तमु करे असां सां इंसाफ़ कयो वञे।